दोस्तों हिन सीरीज़ में वध खां वधि एडल्ट सीन आहिनि। पंहिंजी रिस्क ते पंहिंजी फैमिली सां गॾु वेही ॾिसी सघो था। सिनफ्लिक्स में बलिगार दोस्तों, अव्हांजो होस्ट बिलावल। अॼु असां अव्हांजे लाइ नेटफ्लिक्स जी हिकु मिनी सीरीज़ खणी आया आहियूं, ऑब्सेस्ड, जेका साइकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा सीरीज़ आहे, जंहिंजा 4 एपिसोड्स आहिनि। असां अॼु तव्हांखे इन जो सिंधी में रिव्यू ॾींदासीं। दोस्तों हिन सीरीज़ जी शुरूआति हिकिड़े फैमिली इवेंट खां थिए थी, जंहिंमें पुट पंहिंजी पीउ सां पंहिंजी गर्लफ्रेंड खे मिलाए थो। कुझु ॾींहंनि खां बाद हिननि जो पाण में राब्तो थिए थो ऐं ही टेबू रिलेशन में इन कनि था। टेबू रिलेशन मतिलबु ममनू रिश्ता जेके फैमिली में थींदा आहिनि, यानी ही पंहिंजे बणजंदड़ नुंहुं सां इंटीमेशन वारो रिश्तो लागू करे थो। उन खां बाद ही पंहिंजी बणजंदड़ नुंहुं खे प्रेग्नेंट करे छॾे थो। ही सीरीज़ साइकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा सीरीज़ आहे। मिनी सीरीज़ 4 एपिसोड ते बदल नेटफ्लिक्स जी सीरीज़ आहे। हिन सीरीज़ में अव्हां ॾिसी सघो था, इश्क, जुनून, प्यार, फिज़िकल नीड केतिरे हद ताईं इंसान खे मजबूर करे छॾनि थियूं। ही तव्हांखे ॿुधाईंदो त दुनिया में रूहानी मोहबत कुझु कोन्हे, सभु जेको आहे उहो फिज़िकल नीड्स से बदल आहे। अव्हांखे हिन सीरीज़ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा इंटेंशन्स नज़र ईंदा, इमोशंस नज़र ईंदा, जेके फैमिली क्राइसिस में तॾहिं पैदा थींदा आहिनि जॾहिं फैमिली में को टेबू रिलेशन हूंदो आहे। ही सीरीज़ में इंतिहाई दर्जे जा एडल्ट सीन आहिनि। असां अव्हांखे सिर्फ़ु रिकमेंडेड कंदासीं त अकेला ई में ॾिसिजो। तव्हांखे पंहिंजो रूम हुजे, पंहिंजी जॻह हुजे, तव्हांजो किथे अहिड़ो सेटअप हुजे जंहिंमें सिर्फ़ु तव्हां एडल्ट दोस्तनि सां ॾिसी सघो था, यानी जेके अंडर 18 दोस्त आहिनि। हीअ सीरीज़ पंहिंजी रिस्क ते पंहिंजी फैमिली सां ॾिसिजो। असां अव्हांखे सिर्फ़ु रिकमेंड कंदासीं तव्हां अकेला ई में ॾिसो, छो जो अकेला ई में ॾिसण खां बाद में इंसानु ख़ुदि पाण खे रिलीज़ करण जी कोशिशि कंदो आहे। हिन में काफ़ी अहिड़ा सीन आहिनि जंहिंखे ॾिसण खां बाद तव्हां महसूसु कंदव त हाणे अव्हांखे बि रिलीज़ थियण जी सख़्त खां सख़्तु ज़रूरत आहे। यह मिनी सीरीज़ 4 एपिसोड ते बदल आहे। नेटफ्लिक्स जी 2023 में रिलीज़ थियल आहे, ऑब्सेशन जे नाले सां। तव्हां ॾिसी सघो था। या अगरि अव्हांखे हिन सीरीज़ जा मुख़्तलिफ़ वर्जन में लिंक खपनि, अव्हां कमेंट करे सघो था, अव्हांखे बि लिंक मिली वेंदो। महिरबानी दोस्तों, उमेदु आहे अव्हां असांखे ॾिसंदा रहंदो। सब्सक्राइब ऐं लाइक कयो। अव्हांजो होस्ट बिलावल। उमेदु आहे नए एपिसोड में अव्हां सां मिलंदासीं।